प्रांगण में जान मोहम्मद अबड़ो की रिपोर्ट मुताबिक होली मौके ते कृष्णा ग्रुप कैलाश कुमार, मुकेश कुमार, सुनील कुमार, ताराचंद, रवि कुमार, चेतन कुमार, बाबू, रतन कुमार पारां रुकन बुरड़ा में होली तकरीब कई वई। वडन तोड़े नंढन बारन खुशी में होली के रंगन में रंगजी विया। एक बे के होली जा तोहफा दई होली के ॾिण के भरपूर तरीके से मल्हायो। होली की तकरीब में मेहमान खास तौर फे लीग तालके नायब सदर फ़कीर जमील वसाण ऐं ज़िले काउंसिल के मेंबर डॉक्टर सुमराज भील, प्रेस क्लब के सदर जान मोहम्मद अबड़ो, यार मोहम्मद वसाण ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते फे लीग तालके नायब सदर फ़कीर जमील वसाण ॻाल्हाईंदे चयो त असां पाण में इंसानियत नाते तौर हिकु आहियूं। होली की तकरीब में शिरकत करण सां मूंखे तमामु वॾी ख़ुशी महसूस थी रही आहे। हुन नौजवाननि खे आऊं सलाम पेश कयां थो जिन हिकु बहितरीन प्रोग्राम कयो आहे। ज़िले काउंसिल के मेंबर डॉक्टर सुमराज भील चयो त सिंध हिकु अमन मोहब्बत की धरती आहे। उन जो सबूत असांजी होली की खुशी में असांजा मुसलमान भाइर असां सां गॾु आहिनि।